जी नाज़रीन, आगाह के अवां खे हैदराबाद में रेलवे पुलिस पारां कार्रवाई कई वई है। रेलवे जो मटीरियल चोरी कंदड़ 7 ॼणा गिरफ़्तार किया विया आहिनि। मथन केस दाख़िल किया वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, जवाबदार रेलवे वर्कशॉप तां मुलाज़िम शाहिद जी मदद सां सामान चोरी कंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां कटियल पटड़ियूं, सिग्नल कमानियूं ऐं वैगन जो सामान हथ कयो वियो आहे। हैदराबाद में तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, रेलवे पुलिस कार्रवाई कई है। रेलवे जो मटीरियल चोरी कंदड़ 7 जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। आगाह कयूं पिया, जवाबदार रेलवे वर्कशॉप तां मुलाज़िम शाहिद जी मदद सां सामान चोरी कंदा हुआ। हैदराबाद में अवांखे आगाह कयूं पिया, रेलवे पुलिस कार्रवाई कई है। रेलवे जो मटीरियल चोरी कंदड़ 7 जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। तफ़सील वठंदासीं। सीनियर रिपोर्टर हैदराबाद में लाइन ते मौजूद है इरफान बुगियो। इरफान, आगाह कजो। जी, हैदराबाद पुलिस कार्रवाई कंदे 7 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई है। रेलवे पुलिस जो इन हवाले से चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार रेलवे मटीरियल चोरी करे विकिरो कंदा हुआ ऐं इन गिरोह में एक रेलवे मुलाज़िम पिण शामिल है जो कबाड़ी भी है ऐं चोरी थियल सामान ख़रीद कंदो हो। संदसि गिरफ़्तारी लाइ ॻोल्हा जारी है। संदसि पुट के गिरफ़्तार किया वियो है। जवाबदारनि वटां कटियल पटड़ियूं, सिग्नल कमानियूं ऐं वैगन जो सामान हथ कयो वियो है। जॾहिं त इन हवाले सां रेलवे पुलिस अमलदारनि जो वधीक चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ 3 अलॻि केस दाख़िल किया विया आहिनि ऐं वधीक जांच हलंदड़ आहे। जी ठीक है इरफान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।